वालेकुम सिंधवासियो, मां आहियां तव्हांजो पंहिंजो असद ख़ान कुरैशी। ख़ासि करे अॼु कराची वारनि सां ॻाल्हाइणो आहे मूंखे। कराची जी सिंधियुनि जी वसंदी आहे शरगोठ। शरगोठ में तव्हां रोज़ मीडिया ते ॾिसंदा हूंदव, पढ़ंदा बि हूंदव, तस्वीरूं बि ॾिसंदा हूंदव। मंशियात जा अॾा थी विया आहिनि। असांजा जेके नौजवान नसल आहिनि, मासूम ॿार, उहे उन में मुलवस थी विया आहिनि। उन्हनि बेशर्मनि खे जेके अॾा हलाइनि था, उन्हनि खे इहा बि गैरत कोन्हे त नंढड़नि मासूम ॿारनि खे मंशियात खपाइनि था। ऐं असांजो नौजवान नसुल जेको आहे उहो तबाह पियो थिए। सुठा कम बि थियनि था, उन सां गॾोगॾु कुधा कम ख़ासि करे इन शरगोठ में वधीक थियो आहे। उन ॻोठ जो नालो आहे शाहनवाज़ शरगोठ। सुभाणे 21 तारीख़ ते आचर जे ॾींहुं 4 बजे असां इन मंशियात वारनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो भरपूर एहतजाज पिया कयूं त जीअं असांजो नौजवान नसुल जेको ईंदड़ असांजो असासो आहे, जेको असांजो यूथ आहे, उहो तबाह पियो थिए। उनखे बचाइण जे ख़ातिर इन्हनि सां जंग आहे, मंशियात फिरोशनि सां। हा, ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त सिविल सोसाइटी जा माण्हू बि हूंदा, फ़नकार बि हूंदा, सहाफ़ी बि हूंदा, ऐं हितों जा चङा मुड़ुस मोज़िज़ जेके पढ़ियल लिखियल छोकिरा जिन खे दिलि में इहो अहसासु आहे त मासूम ॿारनि खे बचाइणो आहे। असांजो आईंदह जो जेको मुस्तक़बिल आहे, कंहिंजो बि ॿारु हुजे, मां उनखे पंहिंजो ॿारु सम्झंदो आहे। छो तबाह थिए यार? उन सां गॾु मां हूंदुसि, बिल्कुलु मां हूंदुसि। इहा लॿाड़ कोन थो हणां। असद ख़ान कुरैशी इंशाअल्लाह उन में भरपूर एहतजाज में शामिलु हूंदो। उन सां गॾोगॾु मां काफ़ी अदाकार ॿिया बि वठी ईंदुसि, जेतिरो मुंहिंजो वस हलियो, ऐं सिविल सोसाइटी जा माण्हू बि वठी ईंदुसि। ऐं हितों जा बि जेके दोस्त आहिनि, उन्हनि खे बि अपील कयां थो, जेके शाहनवाज़ शरगोठ जे आसपास ॻोठ आहिनि, उन्हनि खे बि अपील कयां थो त उहे बि असांजो साथ ॾियनि ऐं इन एहतजाज में भरपूर शिरकत कनि ऐं यकमुश्त हिकिड़ो आवाज़ उथारनि मंशियात जे ख़िलाफ़ु।